Welcome to Dubai. Welcome to Registan's land. Yalla habibi habibi. Hello. Massimora speaking. Oh Debbie, oh मुंहिंजी धीअ कहिड़ा हाल आहिनि? किनी ख़ुशि लॻी पई आहे, टेटू लॻी पई आहे। दुबई जा दीदार थी कयां पई, मियां ख़लीफ़ा बुर्ज खलीफ़ा, माय मिस्टेक। यस ओके। डाची जी धीअ, डाची ब्रांड जो तोखे परसड़ो खपे? ओके आई सी। हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले करे ॿुध, किनी हेॾे तूं जो डाची ब्रांड जो तोखे माना परसड़ो खपे त डाची माण्हू न आहे? न सही ॿुधाए, तोखे डाची माण्हू नथी लॻे? छो डाची खे साहु न आहे? तूं उन जे खल जो परसड़ो थी पाए, उन जे खल जा बूट थी पाए, उन जे खल जो तूं बेल्ट थी पाए, तोखे मॻी आहे, तोखे पादरनि जी ज़रूरत आहे जा तोखे जेको आहे सो सफ़ाई माना पुटको ॾिजे वाह वाह करे? न तुंहिंजो मसइलो छा आहे मूंखे ॿुधाए। किनी खे जाइजी रख फोन त बेस्तो न कयाई, बेखरत के जाइजी। ॿुध, ॿीहर फैशन वेशन जेको बि करे न, उहो वेगन फैशन कर। वेगन फैशन छा थींदो आहे? माना उहो फैशन जेको अहिड़े शइ मां ठहे जंहिंमें साह वारी शइ न हुजे। हाणे तूं जेको इहो फैशन करे थी न, लेदर शूज़, लेदर परसड़ो खपे, इहो लेदर जेको ठहंदो आहे कंहिं जानवर जे खल मां ठहंदो आहे। तुंहिंजी जोड़ी मां खल लाहे ऐं कंहिंखे कुते खे हिकिड़ी परसड़ी ठाराए पारायां? न मूंखे जाइ ॿुधाए, तुंहिंजी दिलि चवंदी? पोइ बाक़ी हया छो नथा सिखो? इहा लेदर तव्हांखे पाइणो आहे। लख लानत अथई बुछड़ी बद फज़ीलती बेग़रत ते। पराई स्किन लाहे करे तूं ॾिठो आहे कहिड़े तरीक़े सां गॾनि जूं वीचारनि जूं खलूं लाथियूं वेंदियूं आहिनि, केॾी अज़ियतनाक प्रोसेस मां गुज़ारे वेंदा उन्हनि खे। ॾिठी थी जेको आहे सो कुतनि जी वीचारनि जी खल कीअं लाथी थी वञे पई, मेहनि जी खल कीअं थी लाथी वञे पई, उन्हनि मां वरी तव्हांखे लेदर खपे? बेइज़ती छो? रख फोन। ॿीहर लेदर जी ॻाल्हि कई न, हिते अचे करे जुंडा पटे विझीसांइ। वेगन फैशन कर, वेगन फैशन। वेगन फैशन सम्झे थी? माना उहो फैशन जेको, उहे कपिड़ा, उहे ड्रेसूं, उहे जेके इहे परसड़ा दरसड़ा शूज़ जेके जानदार शयुनि जी खलनि मां न ठहंदा हुजनि, सम्झीअ? कुड़ी अबा इहो तव्हांखे बि हिकिड़ो अर्ज़ड़ो कंदीसांव त ख़ुदा खे मञियो। ॾिसो तव्हांजो जेको परसड़ो पायो था या लेदर वारो जेको तव्हां शौक़ में चवंदा हो, इहो ॿिए कंहिंजी स्किन आहे। तव्हांजी खल लाहे जो मां कुते खे परसड़ो पारायां, अज़ियतनाक न हूंदो? पोइ तव्हां ॿियनि ते कीअं नथा कयो इहो रहम? त इहा मां कैंपेन थी हलायां पई, मासी मोरा जेका आहे सा वेगन फैशन। वेगन फैशन माना वेजन हले, वेजिटेरियन जेको थींदो आहे, माना इन टाइप जो वेगन, माना त जंहिंमें कंहिंजी खल यूज़ न थियल हुजे। त उमेदु थी कयां त तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी, त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे सहेलियुनि खे, पंहिंजे आस पास जे माण्हुनि खे, वॾनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो त लेदर जेको फैशन आहे उहो ख़तमु कनि ऐं वेगन फैशन जी तरफ़ अचनि। छो जो कंहिंजी खल अगरि तव्हांखे सुकून थी ॾिए, तव्हां शो ऑफ था कयो, त पोइ तव्हां में इंसानियत न आहे। उमेदु त तव्हांखे इहा ॻाल्हि दिलि ते लॻी हूंदी ऐं ज़रूरु ॿियनि सां शेयर कयो।